नाज़िन गाज़ी अहमद में अॻूणे PPMPA शेर मोहम्मद उनर जे घर मथा पुलिस चढ़ाई ख़िलाफ़ उनर बिरादरी जे माण्हुनि ऐं कारकुननि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन हवाले सां ॾिसूं था ग़ुलाम हैदर उनर जी ही रिपोर्ट। जीअं त नाज़िन पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अॻूणो MPA शेर मोहम्मद उनर जे बंगले ते कल्ह सखर पुलिस तरफ़ां चढ़ाई कई वई आहे। उन जे ख़िलाफ़ अॼु काज़ी अहमद जे सियासी समाज जी दुकानदारनि तरफ़ां मुकमल शटर डाउन हड़ताल कई वई आहे। अचो त वधीक हिन खां पुछूं त हिन जो वधीक छा चवणु आहे। जानू मंगसी जेको हिकिड़ो व्याजी आहे व्याज खोर आहे जेको उन पैसा ॾेई पुलिस खे कूड़ हिकिड़ी एफआईआर कराए एक्स MPA शेर मोहम्मद उनर जे बंगले ते रेड करायो आहे। उन जी पुरज़ोर मुज़म्मत था कयूं, अपील था कयूं SP तनवीर तुनो साहब खे इन जी इंक्वायरी कराए। जीअं त टियों ॾींहुं सखर पुलिस इन जानू मंगसी जे चवण ते व्याज ते शेर मोहम्मद जे बंगले ते चढ़ाई कए बेहुरमती कया, पर काज़ी अहमद जे अवाम उनखे मोट ॾेई ॾेखारी आहे। शहर बिल्कुलु बंदि आहे मुकमल ऐं शहर वारा चवनि था त इहो असांजे सभिनि जे ओताक ते वेठी आयो आहे। हिकिड़े रजिस्टर में जी ओताक न आहे पर असां सभिनि जे ओताक ते अची चुको आहे। ऐं जेसि तरह कानून जे कटड़े में न ईंदो एतिरे त रोड ब्लॉक कयो वेंदो। जीअं त जानू मक्सी हिकु नवाब शाह जो आहे जेको व्याजी खोर ऐं व्याज 6 साल 8 साल अॻु में रजिस्टर खां व्याज वठंदो रहियो आहे ऐं चेकनि जे मथां चेक वठंदो रहियो आहे। उन जे लाइ अॼु असां सभिनी शहर वारनि जेको आहे रजिस्टर जे बंगले ते जेको हुन चढ़ाई कई आहे पुलिस, उन जे लाइ असां हीउ एहतजाज पिया कयूं। हीउ जेको एहतजाज रखियो आहे जेको हिकिड़ो करप्ट कामोरो जेको आहे जानू मक्सी जेको व्याज खोर बि आहे, ब्लैकमेलर बि आहे ऐं मुख़्तलिफ़ इदारनि जूं माण्हुनि खे धमकियूं ॾेई माण्हुनि खां पैसा वसूल करे थो। उन जेको सखर पुलिस खे रिश्वत ॾेई करे ऐं रेस शेर मोहम्मद उनर जे बंगले ते जेका नाजाइज़ी चढ़ाई कई आहे उन जी मुज़म्मत कयूं था। शहर वासी सभु इन ॻाल्हि जी मुज़म्मत कनि था ऐं हिननि सभिनी जो इहो ई मुतालबो आहे त फिरफोर जानू मक्सी खे गिरफ़्तार करे हुन ते इंक्वायरी विहारी वञे। कैमरामैन राशिद सां गॾु ग़ुलाम हैदर उनर, मेहरान TV, काज़ी अहमद।